जी बिल्कुलु सखर में इन वक़्तु मुसलसल 3 ॾींहंनि खां वठी बरसाति वारो सिलसिलो जारी आहे। वक़्फ़े वक़्फ़े सां कॾहिं तेज़ त कॾहिं हल्की बरसाति जारी आहे ऐं बरसाती सिलसिले सबबि सखर शहर जे मुख़्तलिफ़ ख़ासि करे हेठाईअ वारनि इलाइक़नि में पाणी भरिजी वियो आहे। नतीजे में सख़्तु माण्हू परेशान आहिनि। ख़ासि करे पुराणे सखर, जेल रोड ऐं ॿियनि इलाइक़नि जा जेके माण्हू आहिनि, घंटाघर वारे इलाइक़े जा माण्हू, उहे काफ़ी परेशान नज़र अचनि पिया। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मौसमियात खाते अॻकथी कई आहे त 23 खां 26 अगस्त ताईं हिकु दफ़ो ॿीहर तेज़ बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो। हिन वक़्तु बि बरसातूं हलनि पियूं, पर किथे तेज़ त किथे हल्की बरसाति जेका आहे उहा जारी आहे। गॾोगॾु मौसमियात खाते इहा बि अॻकथी कई आहे त सिंधु दरिया ऐं काबुल नदी जी जेका कैचमेंट एरिया आहे या कोहे सलेमान, डेरा गाज़ी ख़ान जो जेको पहाड़ी सिलसिलो आहे, बलूचिस्तान जो पहाड़ी सिलसिलो आहे, उन्हनि में 20 खां 22 अगस्त ताईं तेज़ बरसातूं हलंदियूं, जंहिं सबबु सिंधु दरिया जा वहकरा जेके आहिनि उन्हनि में बि इज़ाफ़ो थींदो। मजमूई तौर ते गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी जारी जेका बरसाति आहे सॼी सिंध में जारी आहे। इन जी बरसाति तमामु घणियूं तबाहियूं आंदियूं आहिनि। माण्हुनि ग़रीबनि जा घर रहिया आहिनि, रोज़गार जेको आहे उहो घटियो आहे। आम ज़िंदगी जेका आहे, कारोबार, आम ज़िंदगी उहा ॾाढी मफ़लूज थी आहे। अञा ईंदड़ कुझु ॾींहंनि ताईं बरसातूं जारी रहण जी अॻकथी कई वई आहे, ख़ासि करे 23 खां 26 अगस्त ताईं। जी।